मञूं था असांजो ज़बानूं बि पहाड़ां पटाए सघो था। मञूं था असांजो ज़बानूं बि पहाड़ां पटाए सघो था। असांजा सभई दर्द हरला मसुरका गुफ़्ता ऐं ॻाल्हियूं रखी वात ते हथ दॿाए सघो था। मञूं था ओ मारी कारूं झर मथां जे कई कुंक कूंजुनि उन्हनि जा पड़ाॾा कुणकाट ऐं कूकूं रुगो थर जैसे रात थोरो गूंजनि। हा मञूं था बचे बाज़ बहरी उन्हनि ते उन्हनि जो पख पख पटाए सघो था। मगर मुंहिंजा साईं भला तंज गूंजुनि खे ॻाए सघो था। लॻायो भली जे पड़ाॾनि ते पहरा जे लॻाए सघो था, जे लॻाए सघो था। इन प्रोग्राम जी इन रैली जो इन जदोजहद जी रूह रवां साईं नियाज़ गुरुल साहब ऐं ॿिया मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा दोस्तो, मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जा दोस्तो ऐं साथियो शहरियो जीअं सिंध जीअं असांजे तव्हांजी अमृत जदोजहद दोस्तो ही जगह एहतजाज है, ही जगह एहतजाजी रैली है। हिनखे अॼु मुसलसल 7 ॾींहं है। ही जगह जदोजहद है। ये जदोजहद त तमामु घणे वक़्त खां वठी ही जेको असांजो पोड़ो शींहुं आहे साईं नियाज़ गुरुल साहब इन जी क़यादत में ही समूरा जेके शहरी माण्हू आहिनि उन्हनि जी जदोजहद तमामु घणे वक़्त खां वठी उहा जारी आहे। पर ख़ासि तौर ते हिन मसइले ते अॼु 7 ॾींहं आहे। ही 7 ॾींहं आहे तॾहिं ही एहतजाज जारी है। हिन एहतजाज जो हिन रैली जो मुतालबो कहिड़ो आहे? सिंपल मुतालबो आहे त असांखे अमन खपे। पाकिस्तान जो जेको कॉन्स्टिट्यूशन आहे, पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल 9 ऐं 14 उहा गारंटी ॾे थो त जेके शहरी आहिनि उनजी इज़त, उनजी इज़त ऐं उनजे तक़दुस ऐं उनजी माल ऐं प्रॉपर्टी जो तहफ़ुज़ कयो वेंदो, उनखे प्रोटेक्ट कयो वेंदो। तो प्रोटेक्शन केरु ॾींदो? उहा प्रोटेक्शन ॾींदी हितां जी इंतजामिया, हितां जो एसपी, हितां जो डीएसपी ऐं हितां जी पुलिस जेका आहे उहा प्रोटेक्शन ॾींदी। उहा ड्यूटी बाउंड आहे, उहा पब्लिक सर्वेंट आहे। पब्लिक सर्वेंट जी ड्यूटी आहे त उहा पब्लिक जी सर्विस कनि। पर ही जेके धाड़ेल आहिनि, ही जेके फोरू आहिनि, ही जेके रहज़न जलाद ऐं कातिल आहिनि, ही उन्हनि सां गॾु आहिनि। उन्हनि जा सबूत मौजूद आहिनि। साईं नियाज़ साहब जी ॻाल्हि कई त जेकॾहिं का जुडिशियल कमीशन चए त उहा गवाही उहो रिकॉर्ड अंग अखर ॾियण लाइ तयारु आहे। त असां मुतालबो कयूं था चीफ जस्टिस ऑफ सिंध खां, असां मुतालबो कयूं था IG सिंध खां त हिते जेको ख़ासि तौर ते दादू ज़िले जो जेको अमन अमान आहे तव्हां ॾिसो सॼे ज़िले में एहतजाज आहिनि। कल्ह भाई पानी में एहतजाज जो दोस्तनि ॿुधायो तमामु हज़ारे माण्हू हुते निकिता हिन एसपी जे नालीअ जे ख़िलाफ़। फरीदाबाद में तमामु घणे टाइम खां वठी हू एहतजाज जे मैदान ते आहिनि। त ही मेहर जा माण्हू एहतजाज जे अमल में आहिनि। जदोजहद कनि था। असांजो मुतालबो ही आहे त फ़क़ति असांखे अमन बहाल करे ॾियो। जेकॾहिं न त पाण कंहिं शहर जो आहे थाणे विझो, पोइ यादि रखिजो थाणे विझो, घाणे विझो, ट्रैंकूं मथां ताणे विझो, कोड़ा हणी फटका हणी ऐं रत जान मां छाणे विझो या लूह ॾेई कुते जिया मूंखे हणी ॾाढ़े विझो। आज़ाद थी रहिबो हुते, इहो मुंहिंजो ऐलान आहे। सिर्फ़ सिंध तां क़ुर्बान आहे। महिरबानी।